14 अक्टूबर ते आईसीसी मेंस वनडे वर्ल्ड कप जी सब खां वॾे टाकड़े पाक भारत मुक़ाबले में पाकिस्तान जी शिकस्त ते इसराइल जे सरकारी सोशल मीडिया अकाउंट तां ट्वीट कई वई आहे, जंहिंमें भारतीय कामयाबीअ ते ख़ुशीअ जो इज़हार ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ चिड़ ॼाणींदड़ ॻाल्हियूं कई वयूं आहिनि। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जी क़यादत जे इस्तेमाल हेठि इसराइली हुकूमत जे ऑफिशियल एक्स अकाउंट तां अहमदाबाद जे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम में खेॾियल मैच खां पोइ हिकु पैग़ाम जारी कयो वियो, जंहिंमें क़ौमी क्रिकेट टीम जे विकेट कीपर मोहम्मद रिज़वान ते ठठोल कई वई। इसराइली हुकूमत जे एक्स अकाउंट तां स्टेडियम में मौजूदु हिकु भारतीय मदाह जी तस्वीर ते रद्देअमल ज़ाहिर कयो वियो आहे, जंहिंखे हथनि में हिकु पोस्टर खयल आहे जंहिंमें इसराइल जी हिमायत कई वई आहे। पंहिंजी ट्वीट में इसराइली हुकूमत जो चवणु हो त असां भारतीय दोस्तनि तरफ़ां इसराइल सां एके जो इज़हार करण ते मुतासिर थिया आहियूं। ट्वीट में वधीक चयो वियो आहे त असां ख़ुशि आहियूं ऐं वर्ल्ड कप में पाक भारत मुक़ाबले दौरान भारत कामयाबी माणी ऐं पाकिस्तान खे पंहिंजी फतह हमास जे दहशतगर्दनि जे नाओ करण जो मौक़ो न ॾिनो। भारतीय मदाह जी इहा तस्वीर भारत में मौजूदु इसराइली सफ़ीर नाओर गिलियोन शेयर कई। तस्वीर में इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ऐं भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी हथ में हथ ॾेई बीठा आहिनि। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त इन खां अॻु बि वर्ल्ड कप में श्रीलंका ख़िलाफ़ तारीख़ी फतह खां पोइ मैच में 131 रन्सुनि जे नॉट आउट इनिंग्स खेॾण ते मोहम्मद रिज़वान खे प्लेयर ऑफ द मैच करार ॾिनो वियो हो, जंहिं बाद हुन पंहिंजो इनाम ऐं फतह ग़ज़ा जे मुसलमाननि जे नाओ कई हुई। मोहम्मद रिज़वान जे इन अमल ते भारतीय सहाफ़ी विक्रांत गुप्ता समेत कई भारतीय वापेदारनि कावड़ जो इज़हार कंदे आईसीसी खां मोहम्मद रिज़वान ते पाबंदी मिलण जो मुतालबो कयो हो, जंहिंमें आईसीसी तर्जुमान वाज़े कयो हो त इहो मामलो मैदान ऐं आईसीसी जे दायरे में नथो अचे।